अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ला यत्तख़िज़िल मुअमिनूनल काफ़िरीना औलियाअ मिन दूनिल मुअमिनीन वमन यफ़अल ज़ालिका फ़लैसा मिनल्लाहि फ़ी शैइन इल्ला अन तत्तक़ू मिनहुम तुक़ा व युहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ़्सह व इलल्लाहिल मसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे हिकिड़े नज़रिए खे ख़तमु करण जे लाइ फरमायो हो त तव्हां न जेको सम्झो था त ॾींहं ऐं राति जी मट सट इहा देवताउनि जे ताक़त ऐं कुदरत सां थिए थी, भुल अथव इहा। राति खे ॾींहं में दाख़िल करणु ऐं ॾींहं खे राति में, कॾहिं राति वॾी कॾहिं ॾींहुं वॾो, कॾहिं ॾींहुं नंढो त कॾहिं राति नंढी, इहो सभु अल्लाह रब ज़ुल जलाल जे कुदरत में आहे। मुर्दे मां ज़िंदा कढणु, ज़िंदा मां मुर्दे खे पैदा करणु, इहो सभु अल्लाह ताला जे कुदरत में आहे। गुज़िरियल आयत में इहो बयानु थी वियो। पोइ अॼोकी आयत जे अंदरि इन ई निस्बत सां मुस्लमाननि खे सेखारियो वियो त इहे न यहूदी जेके मुंड खां वठी तव्हांजे मथां एतिराज़ कंदा था अचनि, मुंड खां वठी तव्हां सां मज़हबी इख़्तिलाफ़ कंदा था अचनि, मुंड खां वठी तव्हांजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैगंबर करे नथा मञनि, हू वजूहात था ॿुधाइनि त असां जेकॾहिं मञींदासीं त असांजी इज़त किरी पवंदी। हू चवंदा था अचनि त असांखे कैसर ऐं किसरा जे बादशाहनि जा, रोम ऐं फारस जे सल्तनतुनि जे तरफ़ खां असांखे हदिया ऐं तोहफ़ा मिलंदा आहिनि, मज़हबी पेशवा तस्लीम कयो वेंदो आहे असां यहूदियुनि खे। पोइ जेकॾहिं असां मुस्लमान थींदासीं त इहा हैसियत असांजी किरी पवंदी। माण्हू सभु असांखे छॾे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी में असां लॻंदासीं, माण्हू बि उन जे पाण लॻंदा, असांखे साईं साईं करण वारा छॾे वेंदा। त पोइ अल्लाह तबारक व तआला मोमिननि ऐं मुस्लमाननि खे बाख़बर कंदे फरमायो, ॿुधो ईमान वारो, कॾहिं बि इन्हनि काफ़रनि खे दोस्त करे न वठिजो, कॾहिं बि इहे तव्हांजा कोन थींदा। मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तख़िज़ुल यहूद वन्नसारा औलिया, ला तत्तख़िज़ुल यहूद वन्नसारा औलिया, चिट्टा लफ़्ज़ है। हिते त ईअं फरमायो वियो, ला यत्तख़िज़ुल मुअमिनूनल काफ़िरीना औलिया मिन दूनिल मुअमिनीन, दोस्ती रखो त मोमिननि सां रखिजो, काफ़रनि सां कॾहिं बि न रखिजो। हिकु जॻह ते ईअं चयो वियो त बाज़ुहुम औलियाउ बाज़, इहे हिक ॿिए जा दोस्त थी सघनि था, यहूदी नसरानी तव्हांजा कॾहिं बि दोस्त नथा थी सघनि। पका थिजो, मथां तव्हां मुस्लमान ग़रीब हो, हुननि वटि अमीरी ऐं शाहूकारी आहे त हुननि जी शाहूकारी मथां तव्हांखे धोखे में विझे, मथां गुरबत तव्हांखे धोखे में विझे, मथां मिसकीनी ऐं मोहताजीअ खे ॾिसी करे हुननि जे आॾो झुकी पओ, ईअं न कजो, कॾहिं बि तव्हांजा दोस्त न थींदा। ला यत्तख़िज़ुल मुअमिनूनल काफ़िरीन, मोमिननि खे इहा ॻाल्हि नथी जुगाए त काफ़रनि खे दोस्त वठनि। हा, जेकॾहिं दोस्ती करणी त न त मोमिननि सां ई रखनि। हाणे दोस्ती चइबो छा खे आहे, मुहबत चइबो छा खे आहे? दोस्ती चइबो आहे त दोस्त जो हर तरह सां, हर ॻाल्हि में, हर राज़ में राज़दान हूंदो आहे, वाक़ुफ़ु हूंदो आहे उनजे ऊच नीच खां, उनजे दुख सुख खां वाक़ुफ़ु हूंदो आहे, उनजे तमामु तर मामलात लेतिन हथा के घरू मामलात में हिक ॿिए खां वाक़ुफ़ु हूंदा आहिनि, पर हिक ॿिए जे दिलनि में इहे ॻाल्हियूं राज़ तौर ते हूंदियूं आहिनि।
दोस्त चइबो ई उनखे आहे। ऐं मोहबत बि उनखे चइबो आहे जंहिंसां मोहबत हूंदी आहे, उनजे आॾो सभु कुझु माण्हू पंहिंजो रखंदो आहे। मुंहिंजो महबूब मूंखां नाराज़ न हुजे, महबूब खे ख़ुशि करण जे लाइ सभु कुझु पंहिंजो क़ुर्बान कंदो आहे। पोइ अल्लाह ताला फरमाए थो मतां तव्हां हिन सां मोहबत करे पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो, पंहिंजो ईमान, पंहिंजा ॿार बच्चा, पंहिंजो सभु कुझु मतां तव्हांजो हड़ हलियो वञे, ईअं न कजो। इहे पाण में हिक ॿिए जा दोस्त थी सघनि था, तव्हांजा कॾहिं बि न थींदा। पका पुख़्ता थिजो। हाणे जॾहिं क़ुर पाक इहो एॾो वॾो उसूल बयानु कयो त पोइ सवाल पैदा थियो त साईं क़ुर पाक जो हुकुम असांजे अखियुनि ते मञियोसीं, असांजो हिन जे मथां ईमान आहे, अमल बि कयोसीं, पर किथे किथे न हुकूमत काफ़रनि जी आहे, मुस्लमान उन काफ़रनि जे हुकूमत में रहनि था। पोइ जेकॾहिं न उहे उन्हनि सां अलैक सलैक जो वास्तो नथा रखनि, दुआ सलाम नथा रखनि, त पोइ त हुनखे लॾाईंदा, मुल्क मां निकाले ॾींदा, हुननि जे अबाणे घर वतन खे ड्राए बिल्डोज़ कंदा, हुननि जे धंधनि कारोबारनि ते कब्ज़ो करे हुनखे ज़ब्त कंदा। पोइ मुस्लमान काॾे वञे? बचपन खां वठी हिते रहियो आहे, पलियो आहे, निपलियो आहे, जवान थियो आहे, हिते हिनजी रिस्क रोज़ी आहे, पूरो ख़ानदान हिनजो हिते आहे, काॾे वञे इहो ग़रीब? उनजो रस्तो अल्लाह तबारक व तआला कढी ॾिनो। अल्लाह ताला चिटनि लफ़्ज़नि में फरमायो, ॻाल्हि ॿुधो, असां तव्हांखे झलियूं था त इन्हनि सां दोस्ती न रखो, दिली ताल्लुक़ न रखो। जेको दोस्ती ऐं दिली ताल्लुक़ जो मक़सदु हूंदो आहे, कॾहिं बि उहो तव्हांखे हिननि मां हासिलु कोन थींदो। जो तव्हां हुनखे पंहिंजा राज़ ॿुधायो, उहो तव्हांखे कॾहिं बि राज़ कोन ॿुधाईंदा। जो तव्हां हुनखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, उहो तव्हांखे कॾहिं बि दिलि जो राज़ हवालो कोन ॾींदा। तव्हां हुननि जे लाइ सभु कुझु कंदो, उहो तव्हांजे लाइ कुझु बि कोन कंदा। यादि रखो, दिली दोस्ती उन्हनि सां ताल्लुक़ क़ाइमु न कयो। हा, बाक़ी वमन यफ़अल ज़ालिक फलैसा मिन अल्लाह, पर असांजे इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ जेकॾहिं वयो, तव्हां हुन सां दोस्ती रखी, त बि यादि रखो फलैसा मिन अल्लाह फी शै, अल्लाह ताला जे ज़ात सां तव्हांजो कोई वास्तो कोन्हे। बसि ईअं सम्झो त रब ॼण तव्हांजो कोन्हे, रब सां फरमाया मूं सां तव्हांजो कोई वास्तो कोन्हे, कोई रस्तो कोन्हे, बसि कोई ताल्लुक़ न आहे। रब तबारक व तआला जंहिं बहाने खां ला ताल्लुक़ी इख़्तियार करे ज़ाहिर फरमाए, उन बहाने जो छा बचो? हड़ वई अथा आहे का हिन रोज़ ज़मीन ते अहिड़ी का टुकड़ी जेका ख़ुदा जे ज़ात जी न हुजे, जिते बंदो वञी करे अमन वठी सघे, रहाइश पज़ीर थी सघे? अथसि का अहिड़ी जॻह जितां हिनखे ऑक्सीजन कुदरती का हवा मिले, साहु खणी सघे? अथसि का अहिड़ी जॻह जिते छुपी सघे, जिते आसमान जे हेठां का जॻह मिलंदसि जिते पंहिंजी राति ॾींहुं गुज़ारे सघे? जॾहिं त हिन पूरे काइनात जे ज़रे ज़रे जो इंच इंच जो ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह जी ज़ात आहे। पोइ जंहिं बाने खे अल्लाह ताला फरमाए त निकिरी वञ मुंहिंजे हिन काइनात मां, काॾे वेंदो? आहे ई कोन का जॻह, अल्लाह जे ज़ात खां सवाइ बंदे जो को रस्तो ई कोन्हे। अल्लाह साईं एॾो दड़को ॾिनो, एॾो वॾो दड़को। मां तव्हांखे झलियां थो त काफ़रनि खे दिली दोस्त न बनायो, जे ईअं कयो मूंसां तव्हांजो कोई ताल्लुक़ कोन्हे। फलैसा मिन अल्लाह फी शै, अल्लाह ताला सां हुन बहाने जो कोई वास्तो कोन्हे। बसि परेशान थिए न, पोइ मूंखां दुआ न घुरे, रोअंदो रहंदो न, कोन ॿुधंदोमांसि, रिस्क रोज़ी तंग थींदुसि न, पोइ मूंखे तव्हां न ॾेई, मूंसां कोई ताल्लुक़ न आहे हुनजो। केॾो वॾो दड़को आहे। थोरे वक़्त जे लाइ थोरी नज़र कजे। कॾहिं कॾहिं न औलाद में को पुटु ज़िदी थी पवंदो आहे, ख़राबु थींदो आहे, बेचैनो थी पवंदो आहे, सम्झाइबो अथसि सम्झ न वठंदो आहे, सेखारिबो अथसि सिखिया न वठंदो आहे, सफ़ा चट थी पवंदो आहे। पोइ पीउ मां वीचारा हुनखे महिनत करे करे सेखारे थकिजी पवंदा आहिनि। तव्हां त कॾहिं मायूस बि थी पवंदा आहिनि त हाणे कोन सुधरंदो। बसि हिन जूं चटियूं, हिन जा नुक़सान, हिन जूं बेइज़तियूं असां बर्दाश्त करे 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 थकिजी पिया आहियूं। हाणे धूड़ वञी पाए, पोइ मजबूर थी छा कंदा आहिनि? चवंदा आहिनि बाबा असां हाणे हिनखे रेदावा करे छॾियो आहे, ला ताल्लुक़ी असां करे छॾी आहे हिन खां, हाणे असांजो हिन सां को बि ताल्लुक़ कोन्हे, को बि ताल्लुक़ कोन्हे। थोरे वक़्त जे लाइ त हू चवंदो हा भले भले भले, हा भले छॾियो मूंखे,
पर अथसि को दुनिया में अहिड़ो रिश्तो जेको हिनखे बिना मक़सद जे मानी जो भोर खाराए। अथसि को दुनिया में को अहिड़ो दोस्त, को अहिड़ो जिगरी यार जेको अम्मा वारो कुर्ब हिनखे ॾे, पीउ वारी शफ़क़त हिन सां करे, कॾहिं बि कोन थी सघंदो। रिवायत जे अंदरि बुज़ुर्गनि वाक़ियो हिकिड़ो लिखियो आहे। हिकिड़ो नौजवान हो, नंढड़ो अञा सगीर ॿार हो, 8 के 10 सालनि जो। सॼो ॾींहुं घर मां निकिरी हलियो वञे, मां हुनखे ॻोल्हींदी वते न लभे, पीउ कमु ॾसेसि हुनजे कम जो न थिए, हू वीचारो पंहिंजे महिनत मज़दूरी सां निकिरी वञे, हीउ बि घरां निकिरी वञे, सॼो ॾींहुं घर न अचे, राति जो सुम्हण महिल अचे, अम्मा मानी ॾे, मानी खाई वरी सुम्ही पए, कंहिं बि कम जो न थिए। मां तंग थी, हिकु दफ़ो, 2 दफ़ा, 5 दफ़ा, 10 दफ़ा सम्झाई, हीउ सम्झाई न वठे। हिकु ॾींहुं चयईंसि त निकिर मुंहिंजे घरां। अम्मा थी चएसि निकिर मुंहिंजे घरां, निकिर। वञे नथो, पर धिको ॾेई ज़ोरीअ दर खां ॿाहिरि ॾेई दर जो कड़ो ॾेई थी छॾे। हिन बि चयो भला वञा थो। अम्मा जॾहिं ज़िद में धिको ॾेई करे कढी छॾियो घरां, वञा थो भला। अम्मा दर ईअं ॿेकराए, पर थोरी ऊची करे हे ॾिसे थी काॾे थो वञे। हे थोरो अॻिते थियो, वयो 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 वयो, गलीअ में हीअं वयो हिकिड़े पासे, वञी 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 गपल पंध जो अॻिते वञी करे सोचई त वञा त थो, पर काॾे वेंदुसि, सुम्हंदुमि काथे, केरु सुम्हारींदो। वञा त थो, पर पाणी केरु ॾींदो। अम्मा खे त सॾु कंदो आहे, अम्मा पाणी ॾींदी आहे, अम्मा विहाणो बि रखी ॾींदी आहे, हंधि बि विछाए ॾींदी आहे, कमु बि न कंदो आहे, पोइ बि मानी खाराईंदी आहे। वञा त थो, पर केरु खाराईंदो। सोचई त न होटल ते वञी कमाईंदुसि, उते रही पवंदुसि। वियो हिकिड़े होटल वटि, थोरो होटल वारे सां ॻाल्हाई, होटल वारे चयोसि हा कमाईंदे त खाईंदे रहंदे बि। दुकान वारे सां ॻाल्हाई, चई हा महिनत कंदे त मज़दूरी मिलंदी, खाईंदे बि रहंदे बि। पोइ चई त खाईंदुमि बि, मज़दूरी कंदुमि बि, रहंदुमि बि, पर जेकॾहिं कॾहिं मज़दूरी ते न अचां त पोइ गॾी जेको तो कोन्हे चएसि, पोइ मोचड़ो, पोइ धिको, जेको तो कोन्हे मां वारा प्यार जहिड़ा लफ़्ज़ केरु ॻाल्हाएसि भला, जेको तो कोन्हे चए, जॾहिं गुस्साई करे हल घर मेल सां आंगूठे ते चढ़, अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाइसि। मोटी आयो, वरी गलीअ जो ॿियो पासो वरितई, माइटनि मिटनि ॾे वेंदुमि भला, मामे वटि रहंदुमि, चाचीअ वटि, नानीअ वटि। वरी सोचई त घणा ॾींहं रहंदा इहे, हिकिड़ो ॾींहुं मानी खाराईंदा, पोइ चवंदा त हलो हितां, या वरी गॾा वांगुरु लोड़ाईंदा, पोइ जो लोड़ींदोमांव न, कमु कंदोमांव न त मानी ॾींदा, न त मथे ते मथो कोन रखंदा। ॻाल्हाए ॾिठई हिकिड़े ॿिनि माइटनि सां, चयो असांजो तोसां वास्तो ई कोन्हे, पंहिंजे पीउ माउ जो नाफ़रमानियूं करे उन्हनि तोखे घरां कढियो आहे, वरी असां रहंदा, असां कोन रहंदासीं, हल हल। ईअं चई करे हुनखे मोटायूं। मोटी आयो, कोई जो रस्तो नज़र न आयुसि, मोटी आयो दर ते, दर बि हिनजो बंदि आहे। अम्मा दर बंदि करे छॾियो आहे, काॾे वेंदो, थकिजी मोटियो, दर जे चांठ ते ईअं मथो रखी सुम्हियो, निंड अची वियसि। अम्मा खे सॼी ख़बर आहे, बच्चो आहे न मुंहिंजो, दिलि पातल आहे हुन सां, जिगर जो टुकड़ो आहे, कोन वेंदो काॾां बि, केरु कोन चाह ॾींदुसि अम्मा जहिड़ी, मोटी ईंदो। थोरी देरि खां पोइ दर जो खोलियो अचे, अम्मा दर खोलियो, दर जे चांठ ते सुतो पियो हो, कड़ो जो खोलियो त खड़के ते जाॻियो। अम्मा चयोसि अरे छो मोटी आहे, वञ न जाॾे वणई। रोई करे चई अम्मा हाली फ़िलहाल त वयुमि ई अम्मा करे, पर सोचुमि त महिनत कंदुमि, होटल ते मानी मिलंदी, दुकान ते कमुकार कंदुमि, जूता टाकींदुमि, वञी मोचनारो कमु कंदुमि त बि मानी मिलंदी, पर सोचुमि त अम्मा जहिड़ो प्यारु केरु कोन ॾींदो। मिटनि माइटनि जे दरनि तां बि मोटी आयुमि, सोचुमि त इहे बि गॾा वांगुरु लोड़ाईंदा बि, थोरो कुझु खाराईंदा बि, पर सोचुमि अम्मा जहिड़ो प्यारु न मिलंदो। अम्मा इन जे करे मोटी आयुमि। हिन जे अखि मां हिकिड़ो गोरो कोन किरियो वञा, अम्मा हुनखे भाकुरम पाए करे हुनखां वधीक रोई पई। चयसि पुट, दुनिया जो हर रिश्तो मतिलब जो आहे, इहा माउ आहे, इहो पीउ आहे जेको बिना मक़सद जे पंहिंजे बच्चनि खे पालींदो आहे। जेके निकमा हूंदा आहिनि उन्हनि खे बि पालींदा तातींदा आहिनि, खाराईंदा आहिनि। जेके ज़िदी हूंदा आहिनि उन्हनि खे बि पालींदा खाराईंदा आहिनि।
जेके महिनत मज़दूरी न कंदा आहिनि, खाइण पीअण में अञा सभिनी खां अॻु में क्रोध कंदा आहिनि, उन्हनि खे बि खाराईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। कॾहिं ईअं कोन चवंदा आहिनि त तोखे पाले था ते बिना थकिजी पिया आहियूं। अफ़सोस अफ़सोस इन नौजवान औलाद खां जॾहिं अबो अमा इहे पोड़ा थींदा आहिनि न, हेतिरनि ॼणनि खां हिकिड़ो अबो अमा न पलंदो आहे। हिकिड़ो अबो अमा सॼे कौर खे पालींदा आहिनि, पर एॾनि वॾनि खां आली औलादी थी वेंदा आहिनि, अबो न पलंदो आहे। हिकिड़ी अमा वीचारी ख़्यालु न थींदी आहे, न संभाले सघंदा आहिनि। हिते बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो न औलाद जेको धिका खाई थाबा खाई अमा जे दर ते पहुतो आहे, अमा हुनखे माफ़ थी करे 70 हिसा रब जी ज़ात मां खां वधीक मोहबत थी करे पंहिंजे बाने सां हुन दुनिया जे दरनि तां धिकनि खाधल भिटकियल माण्हू धिका खाई करे रुली पिनी करे ख़ुदा जे दर ते तौबा तैब थियण जे लाइ न जॾहिं मोटंदो आहे, अल्लाह ताला जी रहमत अम्मा खां वधीक हुनखे भाकुर वठंदी आहे। माण्हू अहिड़े रब करीम खे छॾे थो वञे। अल्लाह से फरमायो हिते ईअं ई ज़रा अहिड़ो ई अंदाज़ ॾेखारींदे, ला यत्तखिज़ुल मुमिनून अल काफ़िरीन औलिया मिन दुनिल मुमिनीन, दोस्ती रखो त मोमिननि सां रखिजो, काफ़िरनि सां न रखिजो। जे ईअं कयव वमन यफ़अल ज़ालिक, जे इहो कमु कयव काफ़िरनि सां दोस्ती रखियव, फलैस मिनल्लाहि फ़ी शै, मां अल्लाह सां तव्हांजो कोई ताल्लुक़ कोन्हे को। हलिया वञो मुंहिंजे धरतीअ तां, हलिया वञो मुंहिंजे आसमान जे छत जे हेठियां, निकिरी वञो जाने रस्तो मिलेव। ॿियो को रस्तो ई कोन्हे, अल्लाह जे दर अल्लाह जे हुक्म जे इताअत खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे। पोइ हाणे सुवाल साॻियो बरक़रार आहे। यादि हूंदो साईं, काफ़िरनि जे मुल्क में जो रहूं था, कोई मुस्लमान रहे थो, पोइ उन्हनि जे मुल्क में जे उन्हनि जे कानून उन्हनि जे माहौल जी इताअत नथो करे, उन्हनि सां गॾु सॾु नथो हले, त लॾाईंदसि, मारींदसि, सभु कुझु खसींदसि, फिटाईंदसि हुन सां, पोइ त रही कोन सघंदो। छा करे? अल्लाह से फरमायो इल्ला अन तत्तक़ू मिनहुम तुक़ा, हा पंहिंजे बचाव ख़ातिर एतिरो ताल्लुक़ रखो जीअं तव्हां पंहिंजी इज़त बचाए सघो। काफ़िरनि जे मुल्क में रहो था, मुस्कुरायो, उन्हनि सां मामलात ॾेतियूं लेतियूं कयो, दिली दोस्ती ताल्लुक़ न कजो। मुस्लमान इस्लाम मुस्लमाननि जे ख़िलाफ़ राज़दानियूं न कजो, उन्हनि सां राज़ जूं ॻाल्हियूं न कजो, गहरो दोस्त दिली वास्तो उन्हनि सां क़ाइमु न कजो। हा मथां छॾो एतिरो ज़रूरु उन्हनि सां कयो जीअं तव्हांजी इज़त, तव्हांजो माल, तव्हांजो घर महफ़ूज़ रहे। माना उन्हनि जे शर खां, उन्हनि जे नफ़रत खां, उन्हनि जे हसद ऐं उन्हनि जे नुक़सान खां बचण जे लाइ उन्हनि सां एतिरा मुस्कुराए करे हलो जीअं उहो मथां छॾो बि सम्झनि त यार असांजो मुस्लमान आहे, असांजो हिंदू वाणियूं बागड़ी भील कोन्हे को, यहूदी नसरानो कोन्हे को, पर माण्हू भलो आहे, एतिरो चवनि। माना शरीयत इहा शइ सेखारे वई त हर माण्हूअ सां ताल्लुक़ बहितर क़ाइमु कयो, दिली ताल्लुक़ न, दोस्ती न, दिल वारा राज़ ॻाल्हियूं मुस्लमाननि जे ख़िलाफ़ इहे न, पंहिंजे बचाव ख़ातिर हुन सां एतिरो ताल्लुक़ रखो जेतिरे में तव्हांजी इज़त महफ़ूज़ रहे, तव्हांजा बचड़ा, तव्हांजो घर, तव्हांजो कारोबार, तव्हांजो दीन महफ़ूज़ रहे, बसि एतिरो ताल्लुक़ क़ाइमु कयो, पोइ तव्हांखे इजाज़त आहे। वरी हज़रकुमुल्लाहु नफ़्सा, सवाल पैदा थियो वरी, साईं हीउ त पोइ वॾो दड़को आहे, अल्लाह से फरमाए थो त निकिरी वञो, तव्हां सां को ताल्लुक़ ई कोन्हे, फलैस मिनल्लाहि फ़ी शै, अल्लाह ताला जे ज़ात सां हुनजो को बि ताल्लुक़ कोन्हे, को बि वास्तो न आहे। इहो वॾो दड़को आहे साईं। पोइ हिन वॾे दड़के जे आॾो त असां इंसान आहियूं, कॾहिं कॾहिं हुन सां कॉलेज यूनिवर्सिटीअ में गॾु पढ़ंदा आहिनि वाणिया छोकिरा, पोइ दोस्तियूं थी वेंदियूं आहिनि, गॾु खाईंदा पीअंदा आहियूं, कॾहिं गहरियूं हिक ॿिए सां ॻाल्हियूं दोस्तियूं थी पवंदियूं आहिनि, ख़ानदानी तौर ते न सही पर इनफरादी तौर ते हुननि सां थियनि थियूं, गॾु रहूं था, दुकान जे भरिसां, घर जे भरिसां रहूं था, पोइ हिक ॿिए सां उहो काफ़ी सारियूं ॻाल्हियूं एतिरियूं हूंदियूं आहिनि, पोइ खणी असां मज़हब कोन मटींदा आहियूं, न को उहो असांजो, न को असां हुनजो अख़्तियार कंदासीं, पर गहरो ताल्लुक़ थी पवंदो आहे कॾहिं कॾहिं साईं। पोइ हेॾो दड़को बि वॾो आहे, वरी दोस्तियूं बि थी थियूं पवनि, पोइ छा कबो? क़ुर पाक फरमायो वयुहज़िरुकुमुल्लाहु नफ़्सा, अल्लाह तव्हांखे इहे दड़का रुगो इन जे करे थो ॾिए त ख़ुदा जो डपु हुजेव, ख़ुदा जे बयानु कयल हदुनि खां जीअं अॻिते न वधो। लख भेरा पाड़ेसरी आहे, पाड़ेसरी हुजण जो सुलूक हुन सां रखो, लख भेरा दुकान तां ॾेती लेती आहे, कारोबार कंहिंखां वठो था, कंहिंखे ॾियो था, लख भेरा इहो कयो, पर दिली दोस्ती न कयो, हद क्रास न कयो। कोई मिस्कीन आहे, मोहताज आहे, यहूदी नसरानो, को वाणियो, को गैर मुस्लिम पाड़े में रहे थो, लख भेरा हुनजी मदद कयो बहसियत इंसान जे, लख भेरा उहो बुखियो आहे हुनखे खारायो, लख भेरा बुत ते कपिड़ो कोन पारायोसि, लख भेरा उहो जेकॾहिं हुनजा बच्चा यतीम थी विया आहिनि
उनजे मथे ते हथ रखो, कुझु न कुझु उनजी सार संभाल रखो, पर यादि रखो ज़कात सदक़ात ऐं ख़ैरात मां उनजी मदद न ईअं कयो बहैसियत इंसान जे, बहैसियत शरई मुस्लमान हुजण जे। इस्लाम सेखारे थो इन्हनि सां तावन कंदा कयो, इन्हनि सां शफ़क़त कंदा कयो, इन्हनि जी मदद कंदा कयो, इन जे करे त तव्हांजे अख़लाक सुहिणे खे ॾिसी करे मन सुभाणे इहे मुस्लमान थियनि। इन जे करे न त तव्हां उन्हनि में का लालच रखो, उनखे कंहिं मतिलब में इस्तेमालु कयो, ईअं बि न, ईअं त मुस्लमान सां बि करण जी इजाज़त कान्हे। ईअं न त तव्हां उनखे पंहिंजो घरू दोस्त, घरू मामलात में उनखे राज़ ॿुधाए करे उनखे वेझो कयो, ईअं बि न कजो। वयुहज़िरुकुमुल्लाहु नफ़्सा, रब तव्हांखे पाण खां ॾेॼारे थो, हद क्रॉस न कजो। पोइ फरमायो वइलल्लाहिल मसीर, पोइ जेकर है न तव्हां इंसाननि में इहा ॿिटी पॉलिसी हूंदी आहे, ज़ाहिर में हिकिड़ा हूंदा आहियो, अंदर में वरी ॿिया हूंदा आहियो। यादि रखो असां तव्हांखे हद ॿुधाए छॾी आहे, असांजे हद खां क्रॉस करे माण्हुनि खे ॿुधायो त बाबा हिन सां दिली तालुक न आहे, जेतिरो ज़ाहिरी तालुक शरीयत इजाज़त ॾिनी आहे ओतिरो ऐं हुजेव होॾां सभु कुझु दिली। अलाह से फरमायो वइलल्लाहिल मसीर, पोइ मोटंदो त मूं ॾे न, हिसाब चुकाए वठंदुसि तव्हां खां। दड़का बि ॾाढा ॾिनई, तालीम बि एॾी ॾिनई जेका चिटी आहे, सफ़ा गुंजाइश न छॾियईं। क़ुरान पाक जे मुख़्तलिफ़ आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहो मरहलो बयानु फरमायो आहे। दिली तालुक क़ाइमु न कयो, उन्हनि जे शर खां बचण जे लाइ, उन्हनि जे नुक़सान खां बचण जे लाइ, उन्हनि जे तरफ़ खां तव्हांजे मथां का सख़्ती थिए उन्हनि जे सख़्तीअ खां बचण जे लाइ। हा इल्ला अन तत्तक़ू मिनहुम तुक़ा, पंहिंजो बचाव जेतिरे मां उन्हनि करे सघो ओतिरो हुन सां तालुक रखो। पोइ बचाव तव्हांजी इज़त जो खपे, तव्हांजे माल मता जो खपे, तव्हांखे पंहिंजे ज़मीन जो खपे, तव्हांखे पंहिंजे घर बार जो खपे, तव्हांखे पंहिंजे कारोबार जो खपे, या पंहिंजे अहलो अयाल समूरे जे तहफ़ुज़ जे लाइ तव्हांखे हुन सां तालुक क़ाइमु करिणो पवे, या तव्हांखे कारोबार करिणो आहे मां एतिरी हद ताईं ॾेती लेती। अदा हर शइ पैसनि सां ॿियनि खे बि ॾियूं था वठूं था, असांखां बि तूं पैसनि सां ॾींदी वठंदे, बाक़ी तालुक हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, मज़हब हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, अक़ीदो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, ॾेती लेतियूं पंहिंजे जाइ ते। अलाह से फरमायो हा बचा ख़ातिर एतिरो तालुक क़ाइमु करे सघो था। क़ुरान पाक वज़ाहत सां इहे शयूं ॿुधाए छॾियूं, पर जेकर इंसान इन्हनि हदुनि खे टपी करे पंहिंजी मर्ज़ी थो हलाए त क़ुरान पाक जे आयत जो मुनकिर सॾिबो। जॾहिं मुनकिर थी पियो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पहिरें नंबर में हुनजो मूंसां वास्तो कोन्हे, ॿिए नंबर में मूं ॾे आयो त सभु चुकाए वठंदोमांसि। वइलल्लाहिल मसीर, मोटणो त तव्हांखे मूं ॾे आहे न, पाण हिसाब वठंदुसि। क़ुरान पाक जी तालीम अटल आहे। अल्लाह पाक चले तव्हां असांखे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन खां पोइ सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल